मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 15 सबक ॿियो वहंदड़ बिजली करंट इलेक्ट्रिसिटी। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार आउं आहियां सनाउल्ला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे वहंदड़ बिजली यानी करंट इलेक्ट्रिसिटी। प्यारा ॿारो, हिन मौज़ूअ खे पढ़ण खां पहिरीं असीं हिन मौज़ूअ जा सिख्या जा मक़सद पढ़ंदासीं, जंहिंजी पहिरीं पॉइंट में चवे थो डिफाइन इलेक्ट्रिक करंट एंड एक्सप्लेन इट एज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज, यानी बरक़ी करंट जी वज़ाहत करणु ऐं उनखे बरक़ी चार्ज जे वहकिरे तौरु सम्झणु। ॿी पॉइंट में चवे थो डिफरेंशिएट बिटवीन कन्वेंशनल करंट एंड इलेक्ट्रॉन फ्लो, चवे थो त रिवाजी वहकिरे ऐं इलेक्ट्रॉनिक वहकिरे में फ़र्क़ु करणु। टीं पॉइंट में चवे थो रिकॉग्नाइज़ द रोल ऑफ करंट इलेक्ट्रिसिटी इन डेली लाइफ एंड टेक्नोलॉजी, चवे थो त रोज़मर्रा जी ज़िंदगीअ ऐं टेक्नोलॉजी में बरक़ी करंट जे किरदार खे सम्झणु। हीअ असां छो था पढ़ूं? वाई वी स्टडी दिस? इन जे लाइ चवे थो बाय स्टडिंग दिस वी लर्न हाउ इलेक्ट्रिसिटी फ्लोज इन वायर्स एंड सर्किट्स, डिफरेंशिएट बिटवीन कन्वेंशनल करंट एंड इलेक्ट्रॉन फ्लो, which helps us avoid confusion in circuit studies and recognize the importance of current electricity in daily life and modern technology। चवे थो त हिन मौज़ूअ खे पढ़ण सां असीं सम्झी सघंदासीं त बिजली कीअं तारनि ऐं सर्किटनि में वहे थी, रिवाजी करंट ऐं इलेक्ट्रॉनिक करंट में कहिड़ो फ़र्क़ु थी सघे थो जेको सर्किट पढ़ण वक़्तु मुंझारो ख़तमु करे थो, ऐं उन जे पढ़ण सां रोज़मर्रा जी ज़िंदगी ऐं जदीद टेक्नोलॉजीअ में बरक़ी करंट जी अहमियत सुञाणे सघूं था। प्यारा ॿारो, हींअर असीं पंहिंजे टॉपिक जे तरफ़ हलूं था जेको आहे करंट इलेक्ट्रिसिटी यानी वहंदड़ बिजली। तो अगरि जेकॾहिं असां पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में ॾिसूं प्यारा ॿारो, त बिजली जेका आहे उहा असां हर जॻह ते हर पॉइंट ते जेको आहे इस्तेमाल में आणियूं था। घर खां वठी फैक्ट्रियुनि ताईं हर जॻह ते जेको आहे बिजलीअ जो इस्तेमालु थिए थो। मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां घर जी ॻाल्हि कयूं त घर में असां बल्ब इस्तेमालु कंदा आहियूं, घर में असां पखो इस्तेमालु कंदा आहियूं, घर में असां हीटर वग़ैरह इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे इहे जेके बि शयूं आहिनि इहे बिजलीअ ते हलंदड़ आहिनि। जेकॾहिं इन्हनि खे असां बिजली न ॾींदासीं त ही शयूं जेको आहे त ऑपरेट न थींदियूं, ही शयूं न हलंदियूं। पर जेकॾहिं असां बिजलीअ जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त प्यारा ॿारो, हिन खां पहिरियां वारे टॉपिक में असां जेका स्टडी कईसीं उहा कईसीं असां चार्जिस जी। त चार्जिस जेकॾहिं असांजो रेस्ट में आहिनि उन्हनि जूं प्रॉपर्टीज़ कहिड़ियूं आहिनि। जॾहिं असां चार्जिस खे असां रेस्ट वारी हालत में जॾहिं स्टडी कईसीं त उनखे असां चऊं पिया इलेक्ट्रोस्टैटिक्स। पर हिते छा आहे प्यारा ॿारो, हिते असां पढ़ंदासीं वरी करंट इलेक्ट्रिसिटी जे बारे में, या इन जो ॿियो बि नालो आहे जंहिंखे चयो वेंदो आहे इलेक्ट्रिक करंट। जेकॾहिं असां हिन लफ़्ज़ खे टोड़ियूं ऐं हिन लफ़्ज़ जी माना खे सम्झण जी कोशिशि कयूं त इलेक्ट्रिक जी माना आहे चार्ज ऐं करंट जी माना आहे फ्लो, यानी चार्जिस जो फ्लो। हाणे जेकॾहिं असां हिन ॿिन्ही लफ़्ज़नि खे कंबाइन करे हिकिड़ी डेफिनेशन ठाहिण जी कोशिशि कयूं त असां कीअं ठाहींदासीं? इन जे लाइ असां चई सघूं था द स्टडी ऑफ मूविंग चार्जिस इज कॉल्ड करंट इलेक्ट्रिसिटी या इलेक्ट्रिक करंट। असां हाणे स्टडी कंहिंजी कंदासीं? जॾहिं त चार्जिस असां जूं मूव कंदियूं। पर इन खां पहिरियों वारे चैप्टर में असां छाजी पिया स्टडी कयूं? चार्जिस एट रेस्ट वारी हालत में जेके चार्जिस हुयूं उनजी जॾहिं असां स्टडी कईसीं त उनखे असां चऊं पिया इलेक्ट्रोस्टैटिक्स। ऐं हाणे जॾहिं असां जूं साॻियूं चार्जिस कंहिं कंडक्टर में कंहिं मटीरियल में मूव कंदियूं तॾहिं उनजी स्टडी खे असां हिते चवंदासीं करंट इलेक्ट्रिसिटी या इलेक्ट्रिक करंट। हाणे ॾिसो प्यारा ॿारो, सभ खां पहिरीं असां थोरो हिन इलेक्ट्रिक करंट जे बैकग्राउंड जी तरफ़ वञूं त ही इलेक्ट्रिक करंट जेको आहे त कीअं दरियाफ़्त थियो। तो सभ खां पहिरीं हिकिड़ो जेको आहे त साइंटिस्ट हुयो जंहिंजो नालो हुयो लॉजी गैलवानी। ठीकु आहे, 1737 खां 1798 ताईं ही हिकिड़ो इटालियन फिजिशियन ऐं साइंटिस्ट हुयो। हाणे बेसिकली ही जेको हुयो त हिन जो जेको तालुक़ु हुयो उहो मेडिकल सां हुयो, पर हिन एक्सीडेंटली जेको आहे त करंट खे जेको आहे त दरियाफ़्त कयो। इन जे लाइ चयो वञे त his field was anatomy and physiology, but he accidentally entered into the world of electricity। हिन जी जेका फील्ड हुई उहा फिजिक्स न हुई, उहा इंजीनियरिंग वारी फील्ड न हुई। हिन जी जेका फील्ड हुई उहा मेडिकल वारी फील्ड हुई, उनजी फील्ड हुई जेको आहे एनाटॉमी ऐं फिजियोलॉजी। ठीकु आहे, पर एक्सीडेंटली जेको आहे त ही इलेक्ट्रिसिटीअ जे वर्ल्ड में अची वियो। हाणे इन जो जेको तजुर्बो आहे उहो असां नेक्स्ट स्लाइड ते जेको आहे त डिस्कस कयूं था। हाणे ॾिसो प्यारा ॿारो, सभ खां पहिरीं जेकॾहिं हिन जे असां तजुर्बे जी ॻाल्हि कंदासीं त हिन छा कयो त हिन जी फील्ड जेका आहे उहा एनाटॉमी हुई।
पोइ छा पियो करे हिन जेको आहे त माना हिकिड़ो ॾिडर खयूं ॾिडर जो जेको हेठियों हिसो आहे ठीकु आहे जीअं तव्हां हिते जेको आहे त ॾिसी सघो था हिन जे ॼंगुनि वारो हिसो पोइ उन ते जेको आहे त हीउ स्टडी पियो करे ऐं ॿी ॻाल्हि इहा त ॾिडर जेको आहे त मोल हुयो हाणे हिन छा कयो त जॾहिं हीउ स्टडी पियो करे त हिन वटि ॿ जेको आहे त डिसिमिलर मेटालिक्स प्लेट्स हुयूं या मेटालिक्स रॉड्स हुयूं इन छा कयो त उहे हिन जेको आहे त ॾिडर जे उन टंग ते जेको आहे त टच कयूं जॾहिं हिन उहे ॿ राडूं उन ॾिडर जे टंग ते टच कयूं त ॾिडर जी टंग में कुझु हलचल पैदा थी जेको आहे त इन जूं ॼंघूं जेके आहिनि त थोरियूं फड़कियूं उन्हनि में हलचल पैदा थी हाणे जॾहिं हलचल पैदा थी त पोइ छा थियो हिन इन शइ खे चयो त इहा हलचल जेको आहे त छाजे करे पैदा थी ईअं छो थियो यानी ॾिडर जे टंगुनि में कंहिं शइ जो फ्लो थियो पोइ उन फ्लो खे हिन नालो ॾिनो जेको आहे त एनिमल इलेक्ट्रिसिटी जो तॾहिं जेको आहे त हिते एक्सपेरिमेंट में असां चयोसीं चए थो त लुइजी गैल्वानी परफॉर्म द फेमस frog leg experiment and saw the muscles twitched when touched by metals ठीकु आहे हाणे हिन जो जेको आहे त इहो जेको एक्सपेरिमेंट आहे उहो मशहूरु आहे हाणे हीउ छा पियो करे जेको आहे त ॾिडर जे मसल्स ते जेको आहे स्टडी पियो करे ॾिडर जे टंगुनि ते जेको आहे स्टडी पियो करे पोइ हिन जॾहिं उहे जेको आहे त मेटल्स वारियूं राड्स जेके हुयूं जेके डिसिमिलर हुयूं उहे जॾहिं हिन टच करायूं त उन ॼंघ में ॾिडर जी ॼंघ में जेको आहे त हलचल पैदा थी हाणे उन खां पोइ छा थो चए he taught that animals had their own special type of electricity यानी जेके असांजा जानवर आहिनि उन्हनि जे अंदरि हिकिड़ी ख़ासि क़िस्म जी पंहिंजी जेको आहे त इलेक्ट्रिसिटी हूंदी आहे बिजली हूंदी आहे हाणे उन बिजलीअ खे हिन नालो ॾिनो एनिमल इलेक्ट्रिसिटी जो त माना हर जानदार जे अंदरि पंहिंजे क़िस्म जी हर जानवर जे अंदरि पंहिंजे क़िस्म जी हिकिड़ी जेको आहे इलेक्ट्रिसिटी आहे ऐं उन इलेक्ट्रिसिटी खे हिन नालो ॾिनो एनिमल इलेक्ट्रिसिटी जो हाणे उन खां बाद में हिन छा चयो दिस वाज द बिगिनिंग ऑफ द स्टडी ऑफ इलेक्ट्रिसिटी इन लिविंग बीइंग उन खां बाद में जेको आहे त हिकिड़ी शुरूआत थी त जेके लिविंग थिंग्स आहिनि जेके लिविंग बीइंग्स आहिनि उन्हनि जे बारे में स्टडी शुरू थी त उन्हनि में कहिड़े क़िस्म जी इलेक्ट्रिसिटी मौजूदु आहे उन इलेक्ट्रिसिटी खे स्टडी करण जे लाइ हिकिड़ी जेको आहे त माना शुरूआत थी उन खां बाद में प्यारा ॿारो हिन जी जेका कंक्लूजन हुई हिन जो जेको नतीजो हुयो हे पंहिंजे उन नतीजे ते पहुतो चए थो त अकॉर्डिंग टू हिम द नर्व्स एक्टेड लाइक वायर्स कंहिं जानदार जूं जेके जेको आहे त नर्व्स आहिनि रगू आहिनि उहे वायर वांगुरु कमु करनि एंड द मसल्स एक्टेड लाइक अ बैटरी ऐं उन जा जेके मसल्स आहिनि उन जा जेके पठा आहिनि ठीकु आहे हाणे उहे जेके आहिनि त बैटरीअ वांगुरु कमु कंदा आहिनि यानी रगू जेके आहिनि त उहे वायर्स आहिनि ऐं उन खां बाद में जेके पठा आहिनि जेके उन जा मसल्स आहिनि उहे एज़ अ बैटरी कमु कंदा आहिनि यानी जेका एनिमल इलेक्ट्रिसिटी आहे उनजो सोर्स कहिड़ो आहे उन एनिमल जा पठा छो त बैटरीअ में जेको आहे त इलेक्ट्रिसिटी जेको आहे स्टोर थींदी आहे जीअं त असांखे ख़बर आहे ऐं उहा इलेक्ट्रिसिटी जेको आहे त फ्लो कंहिंजे थ्रू थी करे नर्व्स जे थ्रू हाणे हीउ जेको आहे त हिन जो कॉन्सेप्ट हुयो हिन खां बाद में हिकिड़ो ॿियो साइंटिस्ट आयो जंहिं वरी कुझु वधीक रिसर्च कई ऐं उन जूं इजाद कयल शयूं अञा ताईं असां जेको आहे त यूज़ कयूं था ॿियो जेको साइंटिस्ट आयो प्यारा ॿारो उहो हुयो वरी एलेसेंड्रो वोल्टा ही इटली जो साइंटिस्ट हुयो ऐं हिन 1790 में पंहिंजी हिकिड़ी जेको आहे त रिसर्च पेश कई ही जेको आहे त ही डिसएग्री हुयो गैल्वानी वारे उन एक्सपेरिमेंट सां हाणे हिन छा कयो हिन चयो त इलेक्ट्रिसिटी जेका आहे उहा ॾिडर मां नथी अचे बल्कि उहा जेका इलेक्ट्रिसिटी अचे थी उहा जेके तूं ॿ मेटल्स उन ॾिडर में टच कया उन मेटल्स मां असांखे इलेक्ट्रिसिटी मिली हाणे गैल्वानी पियो चए त उन मेटल्स मां इलेक्ट्रिसिटी असांखे न मिली असांखे इलेक्ट्रिसिटी किथां मिली असांखे उहा मिली जेको आहे त ॾिडर मां पर जेको वोल्टा आहे वोल्टा थो चए त न असांखे ॾिडर मां इलेक्ट्रिसिटी न मिली आहे असांखे इलेक्ट्रिसिटी किथां थी मिले जंहिं मेटल्स खे तूं टच कयो ॾिडर में उन मेटल्स में जेका त इलेक्ट्रिसिटी हुई या उन जे थ्रू असांखे इलेक्ट्रिसिटी मिली हाणे उन खां बाद में हिन पंहिंजे तजुर्बे खे कीअं प्रूफ कयो हिन छा कयो त हिन हिकिड़े क़िस्म जी हिकिड़ी जेको आहे त फर्स्ट टाइम बैटरी ईजाद कई जंहिंखे वोल्टेक पिल जेको आहे त चयो वेंदो आहे 1800 में हिन हिकिड़ी बैटरी ईजाद कई ऐं बैटरी जो जेको शेप हुयो उहो कुझु हिन तरीक़े सां हुयो हाणे हिन छा कयो हिकिड़ो जेको आहे त पाइप खयईं ऐं उन पाइप में जेको आहे त हिकिड़ियूं डिस्क्स जेको आहे त हिन इंसर्ट कयूं हाणे हिकिड़ी जेका त डिस्क हुई उहा आई कॉपर जी
ऐं ॿी ज़िंक जी। ऐं इन ॿिन्ही डिस्क जे विच में जेको आहे त हिकिड़ो इलेक्ट्रोलाइट जेको आहे विधई एज़ अ जेको आहे त डाई इलेक्ट्रिक। हाणे उहे जेको आहे त डिस्क हिन हिक ॿिए जे जेको आहे त अल्टरनेट रखंदो वियो। मिसाल हिकिड़ी कॉपर ॿी ज़िंक, हिकिड़ी कॉपर ॿी ज़िंक, हिकिड़ी कॉपर ॿी ज़िंक, ऐं हिन जे विच में जेको आहे त डाई इलेक्ट्रिक बि हिकिड़ो रखंदो वियो। ठीकु आहे। हाणे उन खां बाद में हिन छा कयो, हिन जेको आहे त हेठि वारी जेका डिस्क हुई कॉपर ऐं मथी जेका डिस्क हुई असांजी ज़िंक, उन्हनि मां जेका त वायर्स कढी। ठीकु आहे। हाणे उन्हनि मां जॾहिं वायर्स कढी करे उन्हनि खे पाण में टच करण जी कोशिशि कई त हिनखे जेको आहे त माना स्पार्किंग मिली, हिनखे जेको आहे त बिजली मिली। ठीकु आहे। त माना फर्स्ट जेका बैटरी हुई उहा वोल्टा जेको आहे त इन्वेंट कई। उन खां बाद में छा थियो प्यारा ॿारो, चयो वञे थो त दिस वाज द फर्स्ट सोर्स ऑफ कंटिन्यूअस इलेक्ट्रिक करंट। हाणे इहो जेको आहे त दुनिया में पहिरियों सोर्स हुयो जेको असांखे कंटिन्यूअस जेको आहे त करंट ॾे पियो। ठीकु आहे। हाणे माना इन जो मतिलबु छा थियो, इन मां इहो साबित थियो त जेको गेलवानी हुयो उहो जेको आहे त ग़लति हुयो। ठीकु आहे। पर बेसिक कॉन्सेप्ट जेको इलेक्ट्रिसिटी जो हुयो उहो उन ॾिनो त माना एनिमल्स में जेका इलेक्ट्रिसिटी आहे, ठीकु आहे, उहा असांजी जेको आहे त एनिमल इलेक्ट्रिसिटी आहे। ठीकु आहे। पर जेकॾहिं असांखे गेलवानी इलेक्ट्रिसिटी जो कॉन्सेप्ट न ॾे त वोल्टा जेको आहे त बैटरी न ठाहे सघे। तो अहिड़े नमूने सां वोल्टा जेको आहे त हीअ बैटरी ठाही, ऐं बैटरी जेका हिन ठाही उन खे जेको आहे त मॉडिफाई करे अॼु ताईं असां जेको आहे त बैटरी जो इस्तेमालु कयूं था। उन खां बाद में प्यारा ॿारो, हाणे जेकॾहिं असां मॉडर्न इलेक्ट्रिसिटी जे तरफ़ हलंदासीं त जेकॾहिं असां बिजलीअ जी ॻाल्हि कयूं त का बि शइ तॾहिं हलंदी जॾहिं उन में चार्ज जो फ्लो थींदो। ठीकु आहे। हाणे बैटरी छा आहे, बैटरी असांखे जेको आहे त सोर्स थी ॾे, यानी चार्जिस जो हिकिड़ो सोर्स आहे, या इलेक्ट्रिसिटी जो असां वटि हिकिड़ो सोर्स आहे जंहिंमां असांजूं चार्जिस निकिरनि थियूं, ऐं उन खां बाद में कंहिं बल्ब ॾे या जेका शइ असां हलायूं था उन मां गुज़रनि थियूं, तॾहिं जेको आहे त उहो बल्ब या उहो सोर्स असांजो जेको आहे त हले थो। ठीकु आहे। पर हाणे बेसिकली हिन सर्किट में छा थो थिए, हिन सर्किट में जेको आहे त फ्लो थो थिए चार्जिस जो। ठीकु आहे। हाणे हिन सर्किट में जॾहिं चार्जिस जो फ्लो थींदो तॾहिं उहो सर्किट जेको आहे त रन कंदो। पर जेकॾहिं हिनखे असां थोरो डीपली ॾिसूं प्यारा ॿारो, त जेकॾहिं असां वटि हिकिड़ी वायर आहे ऐं उहा बैटरी सां कनेक्ट आहे, त उन कंडक्टर या उन वायर में असां जूं उन एरिया मां जेको आहे त मखसूस टाइम में कुझु चार्जिस फ्लो थींदियूं। ठीकु आहे। हाणे जॾहिं असां टाइम जी ॻाल्हि कईसीं त टाइम जे लाइ हिते जेको लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं उहो कंदा आहियूं असां रेट। ठीकु आहे। त हाणे चवे थो द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जिस इज कॉल्ड इलेक्ट्रिक करंट, या जेको आहे त असां हिनखे हिन तरीक़े सां बि लिखी सघूं था, चवे थो इलेक्ट्रिक करंट इज द फ्लो ऑफ चार्जिस पर यूनिट टाइम। यानी इलेक्ट्रिक करंट छा आहे, कंहिं कंडक्टर मां या कंहिं मटीरियल मां पर यूनिट टाइम में त केतिरे टाइम में केतिरियूं जेके चार्जिस आहिनि उन मखसूस एरिया मां गुज़रनि थियूं, उन खे असां चऊं था जेको आहे इलेक्ट्रिक करंट या करंट इलेक्ट्रिसिटी। हाणे करंट जी माना छा आहे, वैक्रो। कंहिंजो वैक्रो थो थिए, उहो थिए थो असांजो चार्जिस जो। ठीकु आहे। यानी चार्जिस जो फ्लो थो थिए, कंहिं में थो थिए, उन कंडक्टर वारी एरिया में केतिरे टाइम में। ठीकु आहे। हाणे इन खे असां चऊं था छा, इलेक्ट्रिक करंट। हाणे जेकॾहिं असां इलेक्ट्रिक करंट खे मैथमेटिकली लिखण जी कोशिशि कयूं प्यारा ॿारो, या उनखे मालूम करण जी कोशिशि कयूं त कीअं कंदासीं, उन जे लाइ असां वटि जेको फार्मूलो आहे उहो आहे आई माना करंट इज इक्वल टू चार्जिस पर यूनिट टाइम। त माना चार्जिस जेको आहे न उहे कंहिं कंडक्टर मां केतिरे टाइम में केतिरियूं चार्जिस गुज़रियूं, उनखे असां चवंदासीं जेको आहे त करंट। उन खां बाद में हाणे जेकॾहिं इन जे यूनिट जी ॻाल्हि कंदासीं प्यारा ॿारो, त चार्जिस जो जेको यूनिट आहे उहो आहे कूलम, ऐं टाइम जो यूनिट आहे जेको आहे सेकंड, यानी चार्ज अपॉन सेकंड, या हाणे कूलम अपॉन सेकंड जेको आहे उहो बराबरि हूंदो आहे असांजो एम्पियर। हाणे एम्पियर छा आहे, एम्पियर जेको आहे त असांजो करंट जो यूनिट आहे। जेकॾहिं असां जेके एप्लायंसिस घर में यूज़ कयूं था त उहे असांजो जेको आहे त केतिरा एम्पियर्स करंट खणंदियूं आहिनि। मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां पखो था इस्तेमालु कयूं त पखो असां वटि लॻभॻि 1 एम्पियर जेको आहे त करंट खणंदो आहे। उन खां बाद में जेकॾहिं असां एसी था यूज़ कयूं त एसी असांजी तक़रीबन 8 एम्पियर जेको आहे त करंट एम्पियर इस्तेमालु कंदी आहे। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असां एम्पियर जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त एम्पियर खे असां कीअं डिफाइन कंदासीं, उन जे लाइ चए थो when 1 coulomb charge flows in 1 second then the current is said to be 1 ampere। चवे थो त कंहिं बि सर्किट मां, कंहिं बि जेको आहे त मटीरियल मां जेको आहे त जॾहिं 1 कूलम चार्ज फ्लो थिए 1 सेकंड में, उनखे असां चवंदासीं जेको आहे त 1 एम्पियर, या उन करंट खे असां चवंदासीं 1
तो प्यारा ॿारो उन खां बाद में असां वरी इन चार्जिस जो जेको फ्लो आहे उनखे बि असां डिस्कस कंदासीं त चार्जिस जेके आहिनि त असांजूं कहिड़े नमूने सां फ्लो थींदियूं आहिनि, ठीकु आहे, उनजे फ्लो जी डायरेक्शन कहिड़ी आहे या उन खां बाद में वरी असां करंट जा टाइप्स बि पढ़ंदासीं। इनशाला उहे जेको आहे असां नेक्स्ट लेक्चर में डिस्कस कंदासीं। तो प्यारा ॿारो मूंखे उमेद आहे तव्हांखे हीउ जेको लेक्चर आहे उहो सुठे नमूने सां सम्झ में अची वियो हूंदो। तो इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।